के शागिर्द मुझे लेक्चर के दौरान मूंखां हिकिड़ो सवाल पुछियो। वो सवाल हुयो त साड़ ऐं हसद जेकी आहे उहो किथां शुरू थींदी आहे। साड़ ऐं हसद जी जेकी शुरूआत थिए थी उहो माइटनि खां ऐं उस्तादनि खां ई शुरू थिए थी ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते हू क्लास में ऐं जेको माहौल में फैलिजी वञे थी वायरस जीअं। त उन जूं मिसालूं इहे आहिनि त घर में जेकॾहिं का फैमिली रहे थी त हू पाण में जेको साड़ हसद नंढ वॾाई जी इहे ॻाल्हियूं कनि था। ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं क्लास जी ॻाल्हि कई वञे त क्लास में उस्ताद जेके आहिनि उहो उन्हनि वटि कुझु फेवरेट शागिर्द हूंदा आहिनि जिन जे करे उन में साड़ ऐं हसद जी जेके ॻाल्हि पैदा थींदी आहे। मिसाल तौरु कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि गॉड गिफ्ट्स हूंदा आहिनि जेके ऐं या ज़हीन या होशियार हूंदा आहिनि त उस्ताद ज़्यादातर तवजह उन्हनि ते ॾींदो आहे। हिकु उस्ताद ई आहे जेको ॿार खे ज़हनी तरह सां तयारु करे थो। त हाणे मुंहिंजे सेंटर में या स्कूल में जेके ॿार हूंदा आहिनि कमज़ोर ॿार हूंदा आहिनि या ज़हनी तरह सां जेको कमज़ोर आहिनि त उन्हनि ॿारनि खे आऊं ज़हनी तरह सां उनखे तयारु कंदो आहियां। उन जो तरीक़ेकार इहो आहे त उन्हनि ॿारनि खे जेको तव्हां वाधियूं ॾियो उनखे एप्रीशिएट कयो। उन्हनि ॿारनि खे ॿुधायो तव्हां कमज़ोर न आहियो। उन्हनि जे दिमाग़ में हिकु ज़हन में जेको ज़ंग चढ़ी वियो आहे उन ज़ंग खे ख़तमु करिणो पवंदो। उन जो तरीक़ेकार इहो आहे त उन्हनि ॿारनि खे तव्हां सुठे सां लेक्चर ॾेई ॿुधायो त तव्हां कमज़ोर न आहियो, तव्हां ताक़तवर ज़हीन आहियो, पर कुझु ॻाल्हियुनि जे करे जेको तव्हां हींअर काफ़ी पोइते थी विया आहियो। उन जूं वजहूं इहे आहिनि त हिकु तव्हांखे सुठे सां तइलीम न मिली या जंहिं इदारे में या पहिरीं जंहिं स्कूल में तव्हां पढ़िया पिए त उन ते तव्हां उन इदारे में तव्हां ते सही तवजह न ॾिनी वई आहे, इन जे करे तव्हां एतिरा कमज़ोर आहियो। पर जेकॾहिं मिसाल उनखे पोइ उनखे तव्हां जेको आसान जेके सुवाल पुछो उनखां ऐं ॿियो आसान मश्कूं उन्हनि खे ॾियो। जेकॾहिं तव्हां आसान मश्कूं ॾींदव, आसान सुवाल ॾींदव त हुनजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं उनखे एप्रीशिएट कयो। हर ॻाल्हि में थोरो बि हू सुठो करे थो, भले थोरी गेम जेको उनमें गुंजाइश आहे, ग़लती आहे, पर उन ग़लती खे साइड में रखी करे उनखे एप्रीशिएट कयो। वाह, तो त माना सुठो कमु कयो आहे। त इहा शइ हूंदी आहे। इन लिहाज़ खां जेको आहे ॿारु उहो ऑटोमेटिकली उहो जेको होशियारु ऐं ज़हीन थी वेंदो आहे। मुंहिंजो पर्सनल तजुर्बो आहे का स्कूल जे दौरान काफ़ी उस्तादनि जेके मूंखे चैलेंजिस ॾिना हुया एज़ ए प्रिंसिपाल मूंखे काफ़ी चैलेंजिस ॾिना त फ़लाणो ॿारु जेको पढ़ण में कमज़ोर आहे उहो पढ़ी नथो सघे त आउं उन्हनि उस्तादनि खे चैलेंज ॾेई चवंदो आहियां त उहे ॿार कमज़ोर न आहिनि, असल में पाण में का कोताही हूंदी, इन जे करे जेको आहे इन ॿार खे असां जेको सही नमूने सां पढ़ाए कोन पिया सघूं। छो जो हर के ॿार जो ज़हीन दिमाग़ पंहिंजो हूंदो आहे, हू उनखे उन दिमाग़ सां पढ़ण जी ज़रूरत हूंदी आहे। पर जेकॾहिं पाण उन जे दिमाग़ सां या उन सोच, उन ख़्याल, उन मर्ज़ी सां उनखे नथा पढ़ायूं त उहो ॿारु कॾहिं बि कोन पढ़ंदो। इन जे करे मुंहिंजे ॿार जे ज़हीन खे पहिरीं पढ़णो पवंदो, उन दिमाग़ खे पढ़णो पवंदो, उनखां पुछणो पवंदो उन ॿार खां अगरि तूं आख़िर चाहीं छा थो। जेकॾहिं तव्हां उनखां ॿार खां सुवाल करणु शुरू कंदो, उनजी ख़्वाहिशुनि जे बारे में पुछणु शुरू कंदो त उहो तव्हांखे ॿुधाईंदो त मुंहिंजी कहिड़ी ख़्वाहिश आहे, छा थो थियणु चाहियां। अगरि जेकॾहिं उहो पुलिस वारो थियणु थो चाहे, को ऑफिसर थियणु थो चाहे या को बैंक मैनेजर थो थियणु चाहे त हू लाज़मी पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कंदो। त उन मुताबिक़ पोइ हुनखे जेको गाइड करणु तमामु आसान थी वेंदो आहे। त उनखे उन ॿार खे इहो ॿुधाइणो पवंदो जेकॾहिं तूं पुलिस वारो थियणु चाहींदो या बैंक जो मैनेजर या टीचर थियणु चाहीं थो त उन जे लाइ कहिड़ी शइ ज़रूरी आहे। उन जे लाइ ज़रूरी आहे पढ़ाई तइलीम। जेकॾहिं पढ़ाई तइलीम में तूं होशियारु न हूंदे त अॻिते कीअं वधी सघीं थो। त इन लिहाज़ खां अहिड़े टाइप जो जेको उन ॿार खे लेक्चर ॾिनो वञे, जेकॾहिं अहिड़े टाइप जा तव्हां ॿारनि खे लेक्चर ॾींदव त तव्हांजा डल ऐं कमज़ोर ॿार जेके आहिनि ऑटोमेटिकली जेको ग्रो कंदा ऐं ज़हनी तरह सां पढ़ाई में हर ॻाल्हि में एक्टिव थी वेंदा। पर जेकॾहिं तव्हीं चाहियो था त असीं ॿारनि खे मारे कुटे ऐं दड़का ॾेई पढ़ायूं त ईअं मुमकिन कोन्हे। ॿारनि खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ तव्हां हुननि खे हिकु दफ़ा ट्राई करे ॾिसो, उन्हनि खां उन जी ख़्वाहिशूं पुछो, उन सां दोस्त थियण जी कोशिशि कयो। हीअ सिर्फ़ु टीचरनि जे लाइ न आहे बल्कि वालिदैन जे लाइ बि लेक्चर आहे त उहे बि इन ॻाल्हि खे तवजह ॾियनि त पंहिंजे जेके बि ॿार आहिनि उन्हनि खे हिकु दोस्त थियण जी कोशिशि कनि, उन्हनि सां दोस्ती रखनि ॿारनि सां ऐं उन्हनि खां पुछनि त हू छा था चाहिनि।